नाज़रीन, बाड्रा में बिजली जी बदतरीन लोड शेडिंग ऐं सख़्त गर्मी सबब शहरी बिटे अज़ाब में मुब्तला आहिनि। शहरियुनि गर्मी खां बचण लाइ वाहन शाखुनि जो रुख करे वरितो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे मक़बूल अहमद कांधड़ो। जी मक़बूल। जी बिल्कुल, इन वक्त असी SSP ऑफिस अॻियां मौजूद आहियूं। सरहद थाणे जे हद ॻोठ जान मोहम्मद भारो मां पोरियत जेके नी मुश्ताक भारो समेत पोरियत अगवा थिया नी उन्हनि जा वारिस जेके नी सरापा एहतजाज बणियल नी अॼु SSP ऑफिस अॻां मियां अब्दुल रहीम भारो जी अॻवाणी में भारा बिरादरी जा सवे माण्हू जेके घोटकी सखर ऐं पंजाब जा भारा बिरादरी जा माण्हू इन धरणे में शामिल नी। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन्हनि जा छा मुतालबा आहिनि? असांजा जेके नौजवान अगवा थिया आहिनि, हारी मुश्ताक भारो, मोहम्मद उमर भारो, ॿई मज़दूर आहिनि, हारी आहिनि, मिसकिन आहिनि, ॿनी भारो कोन अथनि। इन्हनि खे राति जो धाड़े अगवा करे खणी आया आहिनि। असां सरहद थाणे ते धरणो हयोसीं। DSP साहब हाफ़िज़ अब्दुल कादिर साहब असांखे दिलजा ॾिनी त 3 ॾींहं तव्हां धरणा बणा न हणो, असांखे कमु करणु ॾियो। ऐं SHO रब नवाज़ साहब बि, राजपाल साहब बि चयो त तव्हां धरणो न हणो। पोइ असां सूमर ॾींहं ते मोहलत ॾिनीसीं त सूमर ते असांजा माण्हू वापसि थिया त ठीकु, न त SSP ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं। असांजो ASP साहब के और ASP साहब के इहा अपील आहे त महिरबानी करे असांजा माण्हू बाज़ियाब कराया वञनि। SP DIG ऐं सियासतदाननि खे जेके असांजा तर्जा MNA MP आहिनि डिस्ट्रिक्ट घोटकी जा, असां उन्हनि खे अपील कयूं था त असांजा माण्हू बाज़ियाब कराया वञनि, न त इहो जेको एहतिजाज जो दाइरो आहे DIG IG या वज़ीर अला ताईं वधायो वञे। अॻु में जेके 2 भारा दोस्त अगवा थी विया आहिनि, उन्हनि जे घर में कोहरा मतो पियो आहे। ज़ाहिर आहे सभु कुझु सम्झे थो, जंहिंजे घर जो भाती वेंदो आहे उनखे ख़बर हूंदी आहे। हीअ मां जमीयत उलमा इस्लाम जे तरफ़ां बि इहो मुतालबो कयां थो त जल्द अज जल्द बाज़ाब करायो वञे। पार्टी जे तमामु क़यादत खां, वज़ीर आला सिंध खां, IG सिंध खां मुतालबो था कयूं ऐं SP घोटकी खां त असां शरीफ़ क़ौमूं, असां सां वॾी ज़्यादती थियल आहे। असांजे घरनि में कोराम मताला मिसकिन माण्हू अगरि घरनि में महफ़ूज़ न आहिनि त पोइ असां कंहिं वटि फ़रियाद कयूं। असां हाणे SP ऑफिस जे आॾो बीठा आहियूं। एहतजाज पुरअमन एहतजाज रिकॉर्ड था करायूं ऐं प्लस असांजा हितां जा जेका MNA MPA जेका बि सरदार साहिबान आहिनि, अॼु ताईं असां वटि को लड़ी न आयो आहे। छा असां को क़ौम न आहियूं? असां इन्हनि खे वोट न ॾींदा आहियूं? असां इन्हनि जा वोटर न आहियूं? असां सां वॾी बेवाजिबी आहे। असांजे घरनि में राड़ो मुतल आहे। असां सभिनि खे अपील था कयूं, महिरबानी करे असांजा मग़बी आज़ादु कराया वञे। जी बिल्कुल, अभी ॻाल्हि ॿोल ॿुधी जेके हीउ एहतजाज कंदड़ उन्हनि मुतालबो कयो आहे घोटकी ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि ऐं सिंध जे वॾे वज़ीर खां हीउ मुश्ताक ऐं मोहम्मद उमर भारो जेके पोरियत आहिनि, जेके अगवा थियल आहिनि, उन्हनि खे फुल फोर जेको आहे बाज़ियाब करायो वञे। ॿी सूरत में जेकॾहिं बाज़ियाब न कराया विया त सख़्तु एहतजाज कयो वेंदो। ॿिए तरफ़ उन्हनि इहो बि चयो आहे त घोटकी पुलिस पारां जेको इंकशाफ कयो आहे त हीउ जेके 2 मुगवी जन खे अगवा कयो आहे उहे सुंदराणी गैंग जा जेके ॾुआरी ॿुधाया पिया वञनि। जी।